अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों एलियसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा, जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाब नगर, साईं मोहब्बत हयाती रमज़ो, मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर, हैदराबाद सिंध, छपाईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। मोहब्बत जो तरियाक, मोहब्बत साबरी भाइरनि जा आवाज़ ॿुरी रहिया हुआ, किथां को जुमिलो कननि में ओतिजी वियो हो। काफ़र जहिड़ा लाके अखियां पिछे आखे साॾी बसे, यारी लावण तोड़ निभावण साकूं यार फ़रीद दा ॾसे। हवा जो सरड़ाट काफ़ीअ जी कवालीअ वारे अंदाज़ ते रूह ते ॼण ज़रबू हणी रहियो हो। हुन मूं ॾांहुं निहारियो, मूं अजायो मुरकण जी कोशिशि कई, पर लॻ में मुंहिंजो मुंहुं इनकारी हो। कलाम शुरू थी वियो हो। छेती आवी वे तबीबा, नहीं ते मैं मर गईयां, तेरे इश्क न चाया करके थैया थैया। अंदर में कुछ रक्स करण लॻो हो, कुछ पेर झुण झुण करे रहिया हुआ। मोहब्बत जी लाम ते आला वसल जा लम्हा हाणे सुकी जुदाईअ जे हथनि में लहण जा मुंतज़िर हुआ। हुन हथ ड्रिघेरियो, हल्के नमूने सां मुंहिंजे हथ खे छुयाईं। मूं पंहिंजो हथ अॻिते वधाए छॾियो, हुन हथ खे पोइते करे वरितो। बसि ठीकु आहे। अलाए छो ईअं थींदो आहे, अलाए केतिरा हथ अहिड़ा हूंदा आहिनि जन लाइ असांजी दिलि चवंदी आहे त असां जन हथनि में हुजनि। उन्हनि में मुंडियूं असांजे नाले जूं पियल हुजनि, पकिड़ियल हुजनि त कॾहिं छॾाइण जी ताक़त न रखंदा हुजनि, ऐं जे ताक़त हुजेनि त ख़्वाहिश न हुजे। पर उहो सभु ज़रूरी थोरो ई आहे त थिए। दिलि जे चवण सां कहिड़ो फ़र्क़ु पवे थो। हुन हल्को खंघियो, निड़ी साफ़ कंदे चयाईं, हाणे हलणु घुरिजे। मूंखे निगाह में भरियो, कंहिं शाइर जी सिट ज़हन में आयमि ऐं मूं चई छॾियो, मैंने उसको इतना देखा जितना देखा जा सकता था, लेकिन आखिर दो आंखों से कितना देखा जा सकता था। उहा मुरकी पई। हिननि लम्हनि में बि तोखे शाइरी यादि आहे? जेका शाइरीअ जहिड़ी आहे उन लाइ यादि आहे हिकदमि वराणियमि। अंदर में अलाए केतिरा आवाज़ भरियल हुआ, उन्हनि मां हिकिड़ो उचारजी वियो हो, माण्हू छो मिलंदो आहे साईं? हुन हथ पोइते करे ॿिए हथ सां कराईअ में पियल चूड़ियुनि खे फेराइणु शुरू कयो। उन करे मिलंदो आहे जो विछड़ी सघे बीबी, जे मिलंदो न त विछड़ंदो किथां, ऐं विछड़ंदो छो आहे? त जीअं वरी मिली सघे। गीत ॾिनमि, सम्झी वियुसि त हाणे छा चवंदी, ऐं जे वरी मिलणु न थिए त? संदसि नेण कटोरनि में सभु कुझु हो, पर ॿुॾल ॿुॾल हो। मूंखे गौर सां ॾिठो, हुन मुर्क वसीले पाण संभालणु घुरियो। मुंहिंजो मतिलबु आहे, जे माण्हू विछड़े ऐं वरी न मिली सघे त? माण्हूअ जी दिलि कॾहिं बि जवान न थींदी आहे। उहो ॿारो तण मंझंदि आख़िरी दम ताईं हूंदो आहे, जंहिंजे करे उहो लाॻीता अंगलारा पई कंदी आहे, ऐं जन अंगलनि खे दड़ींदे दिमाग़ु थकिजी पवंदो आहे। दिमाग़ खे थकल ॾिसी दिलि वधीक ख़ुशि थी वेंदी आहे। नवां टिक साठ सोचींदी आहे, दिलि खे शायदि हाराइणु तस्लीम करणु नाहे ईंदो। वरी जो लफ़्ज़ बि ॾाढो अजीब थिए, बीबी हर हर कतब ईंदो आहे, हर हर वरजाइबो आहे, वरी वरी पियो ईंदो आहे। मोहब्बत जे मामलनि में शायदि उन खां वधीक ॿियो को बि लफ़्ज़ सदा नाहे बुलंद कंदो। परियां आवाज़ आया पे, तेरे इश्क ने डेरा मेरे दिल विच कीता, भर के ज़हर प्याला मैं ता आपे पीता। कुझु लम्हनि जे माठ में उहो सभु कनाए वरितोसीं। वरी हिक ॿिए ॾे निहारियोसीं। ख़ुशबू अलाए किथां अचणु लॻी हुई। मोहब्बत दिलि में देरो करे न साईं, त उनखे ज़हर जो प्यालो ई सम्झणु घुरिजे। हिन गीत ॾिनी, माण्हू पाण ई उहो पीए थो, कॾहिं ढुक ढुक, कॾहिं हिक ई गीत में। मसइलो रुॻो उहो आहे जो उहो असरु ॾाढो देरि सां थो करे। मूं हैरत सां ॾांहुं निहारियो, मोहब्बत ताईं देरि करे? मोहब्बत जहिड़ी तकड़ी का ॿी शइ आहे साईं? मोहब्बत ज़हर हूंदी आहे साईं। मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। मतिलबु मां पुछां पई त मोहब्बत ज़हर हूंदी आहे साईं? तूं ॿुधाए। मोहब्बत ज़हर नाहे हूंदी। विछोड़ो ज़हर हूंदो अथव, उहा ॿी ॻाल्हि आहे त मोहब्बत साण विछोड़ो लाज़िम हूंदो आहे, तंहिं करे उहा ईअं थी वेंदी आहे, माना ज़हरीली हूंदी आहे। हुन वरी मुंहिंजो हथु झलियो। जिन खे विछोड़ो नसीब में हुजे तन लाइ हूंदी आहे। उहो ज़हर हाणे असरु करे रहियो हो।
हिननि लम्हनि में ॼण त आख़िरी भेरो मिली रहिया हुआसीं। उहा वञी रही हुई, जुदाईअ जो घिंड हाणे वॼणु लॻो हो। तोसां मुहबत करण महिल ई मूंखे ईअं लॻो हो साईं त उहो ज़हर ई पियां पई, पर त बि अलाए छो दिलि कब्ज़े मां निकिरी वई हुई त भले अंदरि चीरजी वञे, उन कड़े कातिल खे ॻिहणो ई आहे। हक़ ते दिलि ॿार हूंदी आहे न। असां ॿिन्हिनि खे हिक ॿिए जी ज़िमेदारियुनि जी ख़बर हुई, सभु ॼातोसीं पए। मुहबत पाण हिकु ज़िमेवारी हूंदी आहे साईं, हिन ॻाल्हि कटी अजीब ज़िमेदारी आहे। ॿियो सभु कुझु विसराए छॾींदी आहे, सभु विसरी वेंदो आहे, औलाद, मिट माइट, वेझा अज़ीज़ अकारिब। पर उहो बि अजीब हूंदो आहे त उहे सभु विसरी त वेंदा आहिनि, पर पंहिंजी जाइ ते हूंदा त आहिनि न। कंहिं बि महिल ॾंगण लाइ नांग जा फण कढी बीहंदा आहिनि ऐं ॾंगींदा बि उन मुहबत खे ई आहिनि जेका ज़हरीली हूंदी आहे। मूं हैरत सां खेसि वेठे ॾिठो, उहा बसि पंहिंजी धुन में गुम हुई। ऐं पोइ उन्हनि रिश्तनि ऐं तालुकनि जो ज़हर वधीक सघारो हूंदो आहे। मुहबत लाइ हणखण जीअंदो आहे। मुहबत न मरंदी आहे, न मरी सघंदी आहे, अजीब जानदार हूंदी आहे जंहिंमें जान नाहे हूंदी। मूं कॾहिं हिन खे एॾो ज़हीन न ॼातो। हीउ ओचितो सभु कुझु हिन मां अलाए कीअं निर्वार थियो। असीं सालनि खां सभिनी ज़िमेवारियुनि खे संभालींदे, पंहिंजनि रस्तनि ते हलंदे बि गॾु हलिया हुआसीं। रूह जो तालुक जिस्म जो मुहताज न हो। हा, पर ॾिसण जी हसरत त सदाईं सघारी रहंदी हुई। हाणे उहो जान ख़तमु थी रहियो हो। उहा परॾे वञी रही हुई ऐं उन शाम जो ई संदसि फ्लाइट हुई। हज़ारे मेलनि जे फ़ासिले तां मां तोखे व्हाट्सएप त करे सघां थी, चैट बि करे सघां थी, पर हीअं साम्हूं तुंहिंजे हुगाह खे महसूसु नथी करे सघां। हाणे अखियुनि जो आब हेठि किरण लॻो हुउसि। हुन टिशू कढियो ऐं ॻोढ़ा उन में जज़ब कयाई। परियां जुमिलो गूंजियो हो, लेवे छुप गया सूरज, बाहर रह गई लाली। उहा उथी खड़ी थी, सिज लही वियो साईं। ॿाहिरि हाणे रुॻो जुदाईअ जी ॻाढ़ाण बचण वारी थई। मूंखे चिड़ अची वई, ज़िंदगी ईअं का काफ़ी आहे छा बीबी? कुझु सिटुनि ते सभु ख़तमु। हिकु ॻाल्हि चवां साईं, हिन ॼण मुंहिंजी कावड़ खे उते ई धरणु घुरियो। चओ, कुझु सिटुनि जी ॻाल्हि त परे आहे, हिकु सिट ई सभु ख़तमु करे छॾियो। तेरे इश्क न चाया करके थया चाहे, हिकु सिट में ज़िंदगी अथव ऐं अहिड़े हिकु जियापे सां भरी सिट ॿी बि हाणी कनाई अथव। काफ़र जहिड़ा लाके अखियां पुछे आके साॾी बसे। काफ़र जहिड़ा लाके अखियां पिछे आखे साॾी बसे। मां साम्हूं न हुजां त उन्हनि ॿिन्हिनि सिटुनि ते गौर कजो। उन्हनि में केरु थया बि कंदव ऐं हिमत बि ॾियारींदव। उहा हिमत जेका ज़हरीली मुहबत लाइ तरियाक हूंदी आहे। छपियल 21 अगस्त 2016 ईस्वी।